टंडे गुलाम हैदर में ॻोठणनि पारां बुनियादी सहूलतूं न मिलण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। टंडे गुलाम हैदर वेझो ॻोठ हुसैन बख्श अवाण जे रहवासियनि मोहम्मद मिठन अवाण, गुल अवाण, मोहम्मद अज़ीम ऐं ॿियनि पारां ॻोठ में बुनियादी सहूलतुनि जी खोट ख़िलाफ़ एहतिजाज कयो। उन मौक़े ते ॻोठणनि अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त वोट वठण महिल वॾा वाइदा कया विया, पर अञा ताईं ॻोठणनि खे रोड ऐं मिठे पाणी जी सहूलत बि नाहे मिली, जंहिं करे ॻोठाणा अॼु बि पत्थर जे दौर वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। असां पक्का माण्हू पीपल्स पार्टी जा कंहिं वक़्त खां वठी वोट ॾींदा पिया अचूं, कंहिं बि असांजी परगुरो न आहे लथी। वोट वठी वञनि, वोट वठनि अचनि था, बाबा हाज़िर हीअ कंदासीं हू कंदासीं। असां न कचो रस्तो, न पको रस्तो, न असां वटि हैंड पंप, असां वटि पाणी जी का बि सहूलियत न आहे। खारो पाणी आहे। 2 महिलनि ते पाणी भरण लाइ वीचारा सना बचा वेंदा आहिनि, पोड़ियूं भराईंदियूं आहिनि, तॾहिं असां पाणी पीऊं। एहतियात कंदड़नि सिंध जे वॾे वज़ीर खां मुतालबो कयो त ॻोठ में बुनियादी सहूलतूं फराहम करे बेचैनी ख़तम कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।